रासिंग घोड़की पुलिस मुक़ाबले में एक ॾोहारी खे मारण जी दावा कई आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते आहे एहसान कलवर। जी एहसान। जी बिल्कुल, घोड़की के कादरपुर के कच्चे वाले इलाके में पुलिस और रेंजर्स जो कच्चे वाले इलाके में ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस मूजिब एक ॾोहारी जो है वो मारिजी वियो आहे, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। जॾहिं त एक ॾोहारी ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी ॾोहारी खे संदन साथी खणी कच्चे तरफ़ रवाना थी विया आहिनि। अहिड़े ऑपरेशन दौरान एक ॾोहारी के मारजण ऐं हिकु ज़ख़्मी थियण खां पोइ रेंजर्स ऐं पुलिस जी जेका नफ़री आहे उहा कच्चे वारे हंधि जेको आहे काठ वारी पुल जिते इहो मुक़ाबलो थियो उन पासे जेका आहे उहा वधीक नफ़री बि पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे त जेके फ़रार थी वियल ॾोहारी आहिनि उन्हनि खे बि जेको आहे गिरफ़्तार करे सघिजे। होॾां जेको मारिजी वियल धाड़ेल आहे उन्हनि जो लाश तालका अस्पताल घोड़की मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त आख़िरी इतलान ते हुन ॾोहारी जी सुञाणप न थी सघी आहे। जी एहसान, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।